सिपाही सुखिया जी सर जी। अखियुनि जा बटण खोले ॾिस मूंखे चोर खपे। साईं माफ़ कजो, मां सिपाही आहियां, टपाली न आहियां, त मूंखे को चोर खपे। बकवास बंद। हिकु बि लफ़्ज़ वधीक चयो अथई। कहिड़ो लफ़्ज़? इहो ई लफ़्ज़। पर साईं मां त कुझु चयो ई न आहे पर साईं पहिरों मिली वियो। अरे कंहिंजो पहिरों? चोर जो। किथे आहे? ई ॾिसो। ही दिल त चवे थी तोखे बंदूक हणा, ही त गॾह जो पैर आहे। गॾह जो पहिरों साईं? पोइ छा आहे, चोर त मिलियो न साईं। सुखिया थोरो अकुल मां कमु वठ। समझी वियुमि साईं। हा 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 समझी वियुमि साईं। इन जो मतिलबु त चोर गॾह हुआ। इहो कीअं? सुणा साईं, चोरी चोर करे गॾह ते सार थी वियो, फरार थी, त चोर त गॾह हुआ न। असुल त सूबेदार तोखे थियणु घुर्जे। साईं अगरि तव्हां सिपाही थियो त मां सूबेदार थी वेंदुसि। एतिरो फ्री न थी रे। हल त गॾह ॻोल्हियो।